जॾहिं असां खटंदा आहियूं त असांजा दुश्मन बि असांजे लाइ ताड़ियूं वॼाइण शुरू कंदा आहिनि ऐं जॾहिं असां हारींदा आहियूं त असांजा सॻा माइट बि मुंहुं पासे करे वेहंदा आहिनि। इबादत करण सां उहो मक़ाम हासिल नथो थिए जेको मक़ाम इंसान खे इंसानियत यानी ॿियनि जी ख़िदमत करण सां मिले थो। ज़िंदगी में कयल पंहिंजी ग़लतियुनि खे यादि कंदा कयो, उन मां कुझु न कुझु सिखंदा करियो, छो त ज़िंदगी में कयल कुझु ग़लतियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके इंसान खे इंसान बणाईंदियूं आहिनि। ऐं असां अहिड़े समाज में रहूं था जिते माण्हू ड्रामो ॾिसी करे त रोई ॾींदा आहिनि, पर कंहिंजा हक़ीक़ी वहंदड़ ॻोढ़हा उनखे ड्रामो लॻंदा आहिनि।